आटा चक्की ओनर्स सोशल वेलफेयर एसोसिएशन हैदराबाद के सदर हाजी मोहम्मद मेमण, हाजी नजमुद्दीन, शफीक कुरैशी, मलक मोहम्मद हारून और मोहम्मद ताहिर लोधी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध हुकूमत कणक जो अघु 10,000 रुपया बोरी करे अवाम खां मानीअ जो गभो फुरण की कोशिश कई आहे। SSU जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब हुननि चयो आहे त बरसात ऐं ॿोॾि सटियलनि खे इमदाद फराहम करण बदिरां महांगाई जे दुबण में फासायो पियो वञे। हुननि चयो आहे त ख़ुराक खाते जी नाअहलीअ जे करे अरबें रुपयनि जी मालियत जी कणक ऐं लखे बोरियूं बरसात जी वर चढ़ी वयूं, जॾहिं त हुकूमत पारां क़ौमी ख़ज़ाने मां कणक जी हिफ़ाज़त लाइ अरबें रुपया ॾिनल हुआ। हुननि जो चवणु हो त ख़ुराक खाते पारां कणक जे मुसलसिल ग़ैर मुनसफ़ाणी विरछ जे करे हैदराबाद समेत सॼे सिंध में अटे जो बहरान पैदा थींदो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त सिंध जे मज़लूम अवाम ते रहम करे कणक जी इमदादी क़ीमत में ज़ालमाणो इज़ाफ़ो फ़ौरी वापसि वरितो वञे ऐं हैदराबाद जे गुदामनि में मौजूदा खोट खे बहितर बणाइण लाइ क़दम खणण सां गॾु गुदामनि में रखियल नाक़स कणक जो फ़ौरी नोटिस वठे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।